न्याज फारसी जो लफ़्ज़ आहे, न्याज फारसी जो फारसी, सिंधीअ में उनजी माना आहे ख़ैरात। तव्हां फारसीअ में छा चइबो आहे? न्याज। हिननि खे जो पंहिंजे वॾनि खां दीन ईरानी मिलियो आहे न, फारसीअ वारनि खां, तंहिंजे करे हिननि हिनखे लाज़मी न्याज़ करे वरितो। जेको चवंदो नी त हीअ ख़ैरात आहे, चवंदा न ख़ैरात न आहे, हीअ न्याज़ आहे। तव्हां करे ॾिसो, हालांकि न्याज़ ऐं ख़ैरात जहिड़ी 60 जहिड़ी 23, न्याज़ ऐं ख़ैरात सिंधीअ में ख़ैरात, फारसीअ में न्याज़, अरबीअ में सदको, अरबीअ में सदको। हाणे ख़ैरात ऐं न्याज़ हिकु शइ आहे। ख़ैरात इबादत आहे, ख़ैरात इबादत आहे, ख़ैरात इबादत आहे, ऐं इबादत हक़ कंहिंजो आहे? अल्लाह जो। कंहिंजो? अल्लाह जो। मख़लूक जो इबादत हक़ न आहे। बेशक मख़लूक जी इबादत हराम आहे, इबादत हक़ अल्लाह जो आहे। बेशक ख़ैरात कंहिंजे लाइ कजे? अल्लाह जे नाम ते। अल्लाह जे लाइ। त न्याज़ कंहिंजे लाइ कजे? अल्लाह जे नाम ते। अल्लाह जे नाम ते। ये मख़लूक जी इबादत हराम आहे, त पोइ मख़लूक जे लाइ इहो नज़रियो रखी त साईं ॾिसे थो, ॿुधे थो, ॼाणे थो, रिज़्क़ में बरकत ॾींदो, बीमार खे शिफ़ा ॾींदो, इहो नज़रियो रखी कंहिंजे लाइ बि ख़ैरात करे या उनजे लाइ न्याज़ करे त इहो बि हराम। बेशक तव्हां सम्झ में आई? तंहिंजे करे पूरी उम्मत मुस्लिमान जिन खे दीन सां शौक़ु आहे, मुहबत आहे, उहे जेकॾहिं ख़ैरात कंदा आहिनि त अल्लाह जी, पास पासींदा आहिनि त अल्लाह जी, ये नज़र न्याज़ कंदा आहिनि बि कंहिंजो? अल्लाह जो। कंहिंजो? अल्लाह जो। अल्लाह। मख़लूक जे लाइ न। हा, कॾहिं कॾहिं माण्हू ईअं कंदो आहे, उहा अबो फौत थी वियो आहे, मां उनजी ख़ैरात कई आहे, ईअं बि चइबो आहे? न चइबो? चइबो आहे। उन जो मतिलबु छा हूंदो आहे? त मां अबे जे नाले ते ख़ैरात थो कयां त अबो मुंहिंजो मूंखे रिज़्क़ में बरकत विझंदो, इहो हूंदो अथसि क्या? हा, बीमार खे